उहे ॾींहं विया जॾहिं फिटनेस बाबति शऊर रखंदड़ माण्हू कोलेस्ट्रोल ऐं वज़न में वाध जी परेशानियुनि खां बचण लाइ पंहिंजी खुराक में गीह ऐं मखण खे छॾे ॾींदा हुआ। गीह हिकु जदीद तरीन सुपर फूड आहे जेको न रुगो पंहिंजे मख़सूस ज़ाइके लाइ पर सिहत बाबति बि फ़ाइदनि जे हवाले सां मशहूरु आहे। इन हवाले सां माहिरनि जो चवणु आहे त पंहिंजे ॾींहं जी शुरूआति गीह सां करणु अव्हां जे हाज़मे जे निज़ाम खे साफ़ करे सघे थो ऐं कब्ज़ खां छुटकारो ॾियारे थो। माहिरनि मूजिबि इहो असांजे आंडरनि खे साफ़ कंदो आहे ऐं असांजे मादे जी तेज़ाबियत खे घटाईंदो आहे। नाक़ुस खुराक, दबाव या निंड जी खोट, ख़राब तर्ज़ ज़िंदगी, एंटीबायोटिक जो इस्तेमाल आंडरनि जी गैर सेहतमंद हुजण जा वॾा सबब आहिनि। ओमेगा 3 फैटी एसिड्स जो भरपूर ज़रियो गीह एंटीऑक्सीडेंट्स सां भरपूर हूंदो आहे ऐं गीह हक़ीक़त में वज़न घटाइण में अव्हां जी मदद करे थो। माहिरनि जो चवणु आहे त हिते गीह कोलेस्ट्रॉल जो सबब नाहे बणिबो, पर इहो कोलेस्ट्रॉल खे बहितर कंदो आहे। जिस्म में सेहतमंद चर्बी खे बरक़रार रखण में बि मदद ॾिए थो। माहिर ख़ाली पेट गीह जे हिक चमचे सां पंहिंजे ॾींहं जी शुरूआति करण खे केतिरनि ई फ़ाइदनि सां गॾनि था। गीह मादे में तेज़ाबियत जो सबब बणिबो आहे जेको खाधे खे तेज़ीअ सां हज़म करण में मदद करे थो। गीह खल खे चमकंदड़ ऐं ताज़ो बणाईंदो आहे छो त इन में ओमेगा 3 फैटी एसिड्स ऐं एंटीऑक्सीडेंट्स हूंदा आहिनि जेके चमड़ी जी सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। गीह सॼे जिस्म खे इंतिहाई ज़रूरी सणब फराहम करे थो ऐं आंडरनि जे रस्ते खे साफ़ कंदो आहे। अहिड़ी रीति आंडरनि जी हमवार हरकत में मदद मिले थी। गीह खाइण सां असांजो पेट वधीक देर ताईं भरियल रहंदो आहे जंहिंसां असांखे बुख घटि लॻे थी ऐं गॾोगॾु वज़न बि घटि थिए थो। रोज़ाना सुबुह जो नेराने गीह खाइण सां अव्हां जे हॾनि जी ताक़त वधंदी आहे ऐं हॾा बि मज़बूत थींदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk